प्रोग्राम टाइमलाइन से गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सिंध में बरसाती ॿोॾि जूं तबाहकारियूं जारी आहिनि। हज़ारें घर पट थी चुका आहिनि। लखें सिंध देशवासी खुलियल आसमान हेठि रातियूं गारण ते मजबूर आहिनि। मुतासिरनि जो ॻोठनि मां लॾपलाण शहरनि में आहे ऐं शहरनि ॾांहुं वरी सिंध जी राजधानी कराची ॾांहुं लॾपलाण जारी आहे। अहिड़ी सूरत हाल में वज़ीर आज़म पाकिस्तान जनाब मियां शहबाज़ शरीफ़ अॼु सिंध जो दौरो कयो आहे। तबाहकारियुनि खां पोइ देशवासियुनि जी उमेदूं कहिड़ियूं हुयूं, ऐलान कहिड़ा थिया, प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। गॾो गॾु ॻाल्हाईंदासीं त सिंध में बरसाति ख़तमु थी चुकी आहे, सिजु निकिरी वियो आहे, पर शहरनि में अंदरि जेको बरसाती ॿोॾि खां पोइ जेके बरसाती पाणी तलाउ जो ॾेख ॾेई रहिया हुआ उहो अञा नाहे निकिरी सघियो या इंतिज़ामी नाहेली कॾहिं ख़तमु थींदी, बरसाती पाणी कॾहिं निकिरंदो। प्रोग्राम इन ते पिणु ॻाल्हाइबो ऐं गॾो गॾु ॻाल्हाइबो त सिंध में बरसाती तबाही खां पोइ हाणे दरियाई ॿोॾि जो ख़तरो वधी वियो आहे। अॼु तोनसा ते 7 लख क्यूसेक पाणी जी अक थी कई वई आहे। अहिड़ी सूरत हाल में इरीगेशन डिपार्टमेंट केतिरो तहरीक वरितो आहे, प्रोग्राम इन ते बि ॻाल्हाइबो ऐं गॾो गॾु इन ते बि ॻाल्हाइबो त गुज़िरियल ॾींहुं जेको घारो लॻो हो बचाव बंदि खे, उहो बचाव बंदि जो घारो जेको आहे उहो केन शाह ऐं मेहड़ जे केतिरनि ई ॻोठनि खे पाणी हेठि में आणे छॾियो आहे। उन ॻोठनि जी छा सूरत हाल आहे? दादू शहर में बरसाति ख़तमु थी चुकी आहे, बरसाती पाणी न निकिरण जा सबब कहिड़ा, इन्हनि तमामु मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांजे प्रोग्राम में जॉइन कयो आहे हसनैन मिर्ज़ा साहब, पाण GDA जा मरकज़ी अॻवान आहिनि ऐं सिंध असेंबली जा मेंबर आहिनि, ऐं उन सां गॾो गॾु असांखे जॉइन कंदो मुमताज़ बुखारी असांखे दरियाई ॿोॾि जो अपडेट कंदो त दरियाई ॿोॾि हिन वक़्तु कहिड़ी सूरत हाल में आहे, ऐं दादू जी सूरत हाल मालूम कंदासीं फताह शेख साहब खां। फताह शेख असांजो दादू जो रिपोर्टर आहे। फताह शेख, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं त पहिरियां त ॿुधाइजो त गुज़िरियल ॾींहुं जेको FP बंदि खे जेको घारो लॻो हो उनजी छा सूरत हाल आहे? मेहड़ ऐं केन शाह जा केतिरा ॻोठ आहिनि जेके हिन वक़्तु पाणी हेठि आहिनि? जी असद भाउ, बलोचिस्तान खां जेको कुबो सईद खान खां पाणी जेको आहे बलोचिस्तान वारो उहो दादू ज़िले अंदरि दाख़िल थी चुको आहे ऐं इहो पाणी जुमे जी राति जेको आहे ख़मीस जे ॾींहुं शाम धारे फरीदाबाद खां मथां जेको मारू जो ॻोठु आहे उतां FP बंद खे घारो पियो हुयो। 50 फुट जो घारो पियो हुयो जेको अञा ताणी उहो बंदि नाहे थी सघियो ऐं उहो घारे वारो पाणी जेको आहे उहो तेज़ीअ सां FP बंद खां माना सुपिरियो बंद ॾांहुं वधी रहियो आहे। इन विच में मेहड़ तोड़े खैरपुर नाथन शाह जा जेके ॻोठ आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि, जितां वॾे पैमाने ते जेका आहे उहा लॾपलाण थी आहे। उन्हनि ॻोठनि में शाही खान लिगारी आहे ऐं अहमद खान लिगारी, ख़ैर मोहम्मद चांडियो, घारो ऐं बबरनि जो ॻोठु आहे, कंडो चुखी ऐं कुंभ समेत ॿुधाए पियो वञे 30 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि ऐं उहो पाणी जेको आहे हमल खां जेको मथां FP बंद खां मथां जेको काछे वारे पासे खां पाणीअ जो जेको वॾो वकिरो आहे हमल ढंढ खां जेको निकिरी FP बंद वरितो आहे उहो जोही खां क्रॉस करे मंछर तरफ़ तेज़ीअ सां वधी रहियो आहे ऐं जोहीअ जे भरिसां कलंदर जा कुबा जेके आहिनि उन्हनि उते पाणी जी जेका सित आहे FP बंद सां उहा 11 फुट रिकॉर्ड कई वई आहे। अहिड़ी तरह माना मंछर जी जेका सित आहे उहा हिन वक़्तु 20 फुट पॉइंट 4 इंच ॿुधाई पई वञे। उन सां गॾो गॾु जेको मंछर जे टुटण जा, मंछर खे घारनि पवण जा जेके अंदेशा ऐं ख़ुदशा ज़ाहिर कया पिया वञनि उन सबबि सेवण तालुके जी जेका वॾे अंग में आबादी आहे उहा मुकमल तौर ते ख़ाली थी चुकी आहे। आराज़ी समेत सवें ॻोठ जेकी आहिनि उहे उतां लॾपलाण थी चुकी आहे ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जे ॻोठ वाहोड़ ऐं भर पासे जा जेके ॻोठ आहिनि उन्हनि मां पिणु उहा लॾपलाण थी आहे। उन सां गॾो गॾु मां तव्हांखे इहो ॿुधायां त हीउ जेको बलोचिस्तान वारो पाणी जेको दाख़िल थी चुको आहे जंहिं मेहड़ ऐं खैरपुर नाथन शाह जे 25 खां 30 ॻोठनि खे ॿोड़ियो आहे। खैरपुर नाथन शाह जा जेके ॻोठ आहिनि उतां जा रहवासी जेके आहिनि मुतासिर उहे लॾपलाण करे दादू ताणी पहुता आहिनि ऐं दादू खां ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं पिणु लॾपलाण थी रही आहे। अहिड़ी तरह सेवण तालुके जा जेके सवें ॻोठ आहिनि उहे मंछर जे घारे सबबि जेके आहिनि उहे ख़ाली थी चुका आहिनि। उन्हनि जी लॾपलाण बि भान सईदाबाद, सेवण, तोड़े दादू शहरनि में कई वई आहे ऐं उन सां मां तव्हांखे इहो ॿुधायां त सेवण 2010 वारी जेका महाॿोॾि हुई उन में 21 फुट 4 इंच ते जॾहिं मंछर में पाणी जी सतह पहुती हुई उन वक़्तु मंछर खे
माना लोही प्लेटुनि सां माना जेको आहे सहारो ॾिनो वियो, पर उनजे बावजूद बि अच्छा 21 फुट 4 इंच ते मंछर खे घारा पिया हुआ। जी 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 फता मंछर ते अचूं था पिया, पर इहो ॿुधाइजो त काल्ह जेको घारो लॻो हो फरीदाबाद वटि, उहो घारो हिन वक़्तु बंदि थी चुको आहे? न, उहो असद भाउ उहो अञा ताईं बंदि न थी चुको, बंदि नाहे थियो, न ई उते का मिशनरी पहुती आहे, न ई के उते आपाशी खाते जा के अमलदार पहुता आहिनि, जंहिं सबबु उहो घारो जेको आहे उहो ॿुधायो मक़ामी ॻोठाणनि जो उहो इहो चवणु आहे त उन घारो जेको आहे उहो वधी रहियो आहे ऐं उनजो पाणी जेको आहे उहो एसपी बंदि क्रॉस करे सुप्रियो बंदि तरफ़ माना जेको आहे वधे पियो। ऐं उन सिलसिले मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिकिड़ी दादूअ में इंतिज़ामी अमलदारनि जी आला सतही गॾिजाणी थी आहे, जंहिंजी माना सदारत जेका आहे आर्मी जे जवाननि पारां कई वई आहे। ऐं कारी मोरीअ खां खानपुर जे भरिसां कारी मोरीअ खां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जॾहिं पाणी जेको आहे इहो बलूचिस्तान वारो सुप्रियो बंद सां टकराइबो त सुप्रियो बंद सां टकराइण शर्त माना कारी मोरीअ खां जोही बैराज खे कट ॾेई उहो पाणी MNV ड्रेन ऐं SP बंद जे विच ते जेका एरादी आहे जोही तालके जी उन में छोड़ कयो वेंदो। जेको छोड़ उहो पाणीअ जो थींदो उहो सिधो मंछर में पवंदो, उन सां जेको आहे जोही जेका आहे उहा जोही शहर उहो हेठि ते अचे थो उन पाणीअ जे, छो त SP बंद ऐं MNV ड्रेन जे विच ते जेको कट ॾिनो वेंदो जोही खानपुर खां माना जोही बैराज खे, उहो सिधो पाणी जेको आहे उहो जोही शहर खे बि हिट करे सघे थो, जॾहिं त उन विच में जेके सवे ॻोठ अचनि था उहे मुतासिर उन सां थींदा। ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त LS बचाव जेको दरिया जो वहकिरो आहे हिन वक़्तु दादू मोरो पुल वटि आपाशी जो जेको खाते जो सुप्रीडेंट इंजीनियर आहे मोहम्मद आलम राह पोटो, उनजो चवणु आहे त 3 लख क्यूसिक जे लॻभॻि दादू मोरो पुल खां पाणी क्रॉस पियो करे। दरिया जे पाणीअ में दादू मोरो पुल वटि चाढ़ खां पोइ कचे जे ॻोठनि में पाणी जी सतह जेका आहे उहा तेज़ीअ सां वधी वई आहे। ठीक ठीक। अच्छा फता इहो ॿुधाइजो त जेको गुज़िरियल ॾींहुं घारो लॻो उहो हाणे उन घारे जी छा सूरत-हाल आहे, उनजी केतिरी लेंथ केतिरी थी आहे, ऐं आपाशी अमलदार जेके आहिनि उहे छा पिया कनि, उहे घारे खे बंदि करण लाइ को उनखे पिचिंग वग़ैरह या जेको ॿियूं प्रोटेक्शन घुरिजनि उहे कनि था पिया? जी असल भाउ मां तव्हांखे मक़ामी जेके मक़ामी सतह ते या मक़ामी माण्हुनि सां राब्तो थियो आहे त मक़ामी माण्हुनि जो चवणु आहे त घारे वारे हंधि जेको मारूअ जो ॻोठ आहे SP बंद खे जेको घारो पियो आहे उते हिन वक़्तु ताणी इरिगेशन खाते जो को बि अमलदार या मिशनरी वग़ैरह नाहे पहुती ऐं उहो घारो उहे माना जेको आहे उन हालत में उन मां पाणी हली रहियो आहे। उहो घारो जेको आहे 50 फुट खां क्रॉस करे वधी वियो आहे, 100 फुट जे लॻभॻि घारो थी वियो आहे, पर अञा ताणी उते इंतिज़ामिया को तहरक न आयो त उनखे घारे खे बंदि करण लाइ। ऐं उहो पाणी जेको आहे अञा ताणी सुप्रियो बंद सां माना जेको आहे नाहे टकरायो, पर पाणीअ जो जेको छोड़ आहे उहो तेज़ीअ सां माना आबादी वारा जेके ॻोठ आहिनि उन्हनि ॾांहुं वधी रहियो आहे। ठीकु आहे, अव्हां सां गॾु ई रहिजो। असांखे मुमताज़ बुखारी बि जॉइन कयो। मुमताज़ बुखारी, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु दरियाई ॿोॾि जी छा सूरत-हाल आहे? तुनसा वटि हिन वक़्तु केतिरो पाणी आहे ऐं गुड्डू ऐं सखर बैराज वटि पाणी जी चाढ़ केतिरी रिकॉर्ड थी आहे? जी फ़िलहाल त तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु जेको तेज़ीअ सां पाणी वधियो आहे उहो तरबेला डैम जे मथां आहे। जेको कल्ह 2,13,000 हुयो, अॼु उहो 4 लख खां क्रॉस करे वियो आहे। ऐं जेको डैम मां हाणे ओचितो पाणी ख़ाली करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। अॼु 19,000 मां वाधू पाणी ख़ारिज कयो पियो वञे, छो त डैम में पाणी मथां जे पासे खां बीशाम बैराज खां या उन खां जेको वधियो आहे तक़रीबन 2.25 लख क्यूसिक्स पाणी तरबेला डैम में वधी वियो आहे, जंहिंजे करे तरबेला डैम मां 19,000 वाधू पाणी ॿाहिरि कढण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। ऐं उतां 4,19,000 क्यूसिक हाणे चश्मा बैराज ॾांहुं रवानो कयो वियो आहे। ऐं चश्मा बैराज वटि पाणी जा वहुकरा बि वधी विया आहिनि ऐं उते बि जेकी विचोले दर्जे जी ॿोॾि आहे उहा डिक्लेयर कई वई आहे। 4,20,411 क्यूसिक चश्मा बैराज वटि थी वियो आहे। ऐं ईअं ई तौसा बैराज वटि पाणी जा वहुकरा वरी वधी करे मथां जे दर्जे जी ॿोॾि ते पहुची विया आहिनि ऐं उहे 5,13,285 क्यूसिक थी विया आहिनि। गुड्डू बैराज जेको राति खां लाथुनि में शुरू थियो ऐं 2,76,000 खां उहो लही करे 5,16,000 क्यूसिक्स ते पहुतो। 5,76,000 मां हाणे उते वरी पाणी जा वहुकरा 10,000 खां मथे वधी विया आहिनि। 5,13,000 क्यूसिक खां मथे जेको गुड्डू 5,07,000 क्यूसिक सां मथे गुड्डू में वहुकरा अची विया आहिनि।
त गुडू में बि पाणी जा वोकरा वधी रहिया आहिनि। सखर बैराज वटि पाणी जा वोकरा बदस्तूर 6.25 लखनि खां मथे अञा ताईं वहंदड़ आहिनि ऐं सखर बैराज वटां पाणी जो जेको इखराज आहे या पेस आहे उहो अञा ताईं वधी न आहे सघियो। 60 कलाक थी चुका आहिनि पर सखर बैराज में पाणी जा वोकरा साॻिया गुज़रनि पिया। कोटड़ी वटि पाणी वधे पियो। कोटड़ी वटि पाणी 3 लख क्यूसेक्स खां हाणे वधी वियो आहे, 3,20,000 क्यूसेक्स जे वेझो पहुतो आहे ऐं इन करे हाणे उते लॻभॻि 3,15,000 क्यूसेक आहे त उते विचोले दर्जे जी ॿोॾि वारी कैफ़ियत आहे। विच वारो जेको पेट आहे ख़ासि तौर ते पाण जॾहिं मंछूर वारे पासे कंदासीं त मंछूर जी ज़ीरो जेको आहे हाणे हुनमें छोड़ अची बची आहे, त माना हाणे मंछूर जो पाणी दरिया में दाख़िल बिल्कुलु न पियो थिए ऐं जेको आहे उतां दरिया जा वोकरा जेके आहिनि हाणे समूरा मथे चढ़ी चुका आहिनि ऐं अड़ल जी जेकी डिस्चार्ज आहे उहा उते ख़तमु थी चुकी आहे ऐं होॾां पाणी हले पियो। जी अच्छा मुमताज़, अवां जेको रिपोर्ट पिया कयो त 7 लख इम्कान आहे त 7 लख क्यूसेक पाणी जेको आहे उहो ईंदड़ कुझु ॾींहंनि में गुडू वटां ऐं जेको आहे सखर बैराज वटां उहो गुज़रंदो, त पोइ मंछर त हिन वक़्तु फुल थी चुको आहे। मंछर जी पोइ छा सूरत हाल हूंदी ऐं असांजा डैम त असां गुज़िरियल ॾींहुं जॾहिं ॻाल्हायोसीं त 6 लख क्यूसेक ते बंदि जेके आहिनि उहे बंदनि में लहण पाण शुरू थी वियूं आहिनि। तव्हां नथा सम्झो त बंदि वधीक कमज़ोर थींदा? जी मंछूर जो तव्हां ज़िक्र कयो त मंछूर जेको आहे वाटर बम थी वियो आहे। हाणे कंहिं बि वक़्तु उते पाणी जा वोकरा नवां ईंदा, जेको सवेर दोस्त ॻाल्हि कई त उहो पाणी जो बाक़ी जेको बंदि आहिनि, बंदि ॾिसो पाणी यको चऊं पिया त हीउ पाणी सिंधु दरिया लाइ कंहिं बि रीति ख़राबु न आहे, कंहिं बि रीति ख़तरे वारो न आहे, पर ॻाल्हि आहे बरसातुनि में जेकी नुक़सान वारो जेको बंदनि खे पहुतल आहे उनजी असेसमेंट न आहे थियल ऐं उनजी असेसमेंट जेसि ताईं न थींदी तेसि ताईं चवण खां अॻु में हूंदो त बंदनि खे केतिरो ख़तरो आहे। ऐं मुंहिंजे आपाशी वारनि सां ॻाल्हि थी, आपाशी जे ख़ुदि वज़ीर सां ॻाल्हि थी जाम ख़ान शोरे सां, त बाबा हीअ बंदनि जी तव्हां छा था कयो? हुन चयो त मां ऑर्डर जारी कयो आहे ऐं बंदनि जी असेसमेंट जेको असां करायूं पिया। हाणे उहा ख़बर न आहे उहा असेसमेंट थी आहे या न, पर जेको असीं जेको रिपोर्ट कंदा रहिया आहियूं उन में इहो ॾिठो आहे त काफ़ी जायुनि ते बंदनि में ॾाढियूं रूणियूं पियल आहिनि, वेकिरियूं रूणियूं, वॾियूं मशीनूं वञी नथी सघनि, ट्रैक्टर ट्रालियूं वञणु कोन्हनि, सुकल मिटी हाणे किथां अचे, वारी किथां अचे। त हीअ पंहिंजी जाइ ते जेके इंतिज़ामी सवाल आहिनि इन जे करे थोरो ख़दशो पैदा थियल आहे। ॿी सूरत में हितां पाणी वञी वेंदो, पर जेको पाणी जा हाणे उतां वार्निंग्स जेके मंझंदि खां शुरू थियूं आहिनि, इरसा ऐं फ्लड फॉरकास्टिंग डिवीज़न जूं रेड अलर्ट बि जारी थिया आहिनि, वार्निंग बि जारी थी आहे। उनखां पोइ पंहिंजी सरकार खे अञा ताईं मूंखे को एॾो नज़र न आयो, हालांकि सिंध जो वॾो वज़ीर आज़म सखर बैराज ते हुया, पर इहे तहरुक इहो कोन नज़र आयो, इन मैनेजमेंट तरफ़ उन्हनि जो ध्यानु मूंखे नज़र न आयो। नई इन ॿोॾि जो ज़िक्र थिए कयाऊं त को दरियाई वोकरा वधंदा, उनखे इंतिहाई नॉर्मल वठी रहिया आहिनि ऐं नॉर्मल आहे, इन में को शक न आहे। पर बंदनि जी जेकी पोज़ीशन आहे जेकी असां रिपोर्ट कंदे ॾिसी रहिया आहियूं, ॿुधी रहिया आहियूं, उन हू ख़बर न आहे छो लातालकी जो ओॾो इज़हार कयो वेठा आहिनि। त जेकी मूं वार्निंग्स जी ॻाल्हि कई, हाणे पाण जेके ट्रिब्यूटरीज़ आहिनि सिंधु जूं उनमें पाणी जी जेके अच्छा मुमताज़, अवां जॾहिं इहो लफ़्ज़ इस्तेमालु पिया कयो त लातालकी जो इज़हार कयो वेठा आहिनि। हिकु तरफ़ असां ॾिसूं था पिया त बरसाती तबाही मचाए छॾी आहे, हर तरफ़ तबाही जा मंज़र आहिनि। ॿिए पासे अगरि दरियाई ॿोॾि अचे थी पई त पोइ त कुझु कोन बचंदो। अहिड़ी सूरत हाल में त हुकूमतूं वधीक तहरुक वठंदियूं आहिनि, हुकूमत वधीक पहिरियां खां वधीक कोशिशूं वठंदियूं आहिनि त पंहिंजे माण्हुनि खे, पंहिंजी धरती खे बचाइजे। हिते लातालकी वारो जॾहिं सवाल थिए थो पियो त पोइ अव्हांखे छा थो लॻे ईअं छो थो थिए? हाणे ॾिसो, मां इन करे इहा ॻाल्हि कयां पियो त हुकूमत जेको सिंध में हिन वक़्तु बि डैम थियल आहे, इहो पाणी हुकूमत जेको 10% बि छिके या हलो असां उन्हनि खे वधीक जेको आहे उहो ॾियूं त 20% जी एफर्ट उन्हनि जी मुश्किल सां हूंदी, जंहिंमें ॻोठनि ऐं शहरनि मां पाणी कढण में उन्हनि खां महिनत कई हूंदी। बाक़ी ॻोठाणनि पाण कयो आहे, शहरनि पाण कयो आहे, पंहिंजी मदद सां पाण, जंहिंजे करे मिसहैब थिया आहिनि। कैनालनि में कंहिं घारा हया आहिनि, कंहिं वाहन में, शाखुनि में, सिमनालनि में कंहिं रुकावटूं विधियूं आहिनि। जेकॾहिं हुकूमती रिट हुजे हा त पाणी जा वोकरा स्मूथली, ऐं इहो ज़ाहिर आहे बरसाति वॾी हुई, हिन में को शक न हो, पर निकिरी थी सघिया समूरो गवर्नेंस मैनेजमेंट जी न। ठीकु आहे मुमताज़, अवां असां सां गॾु ई रहिजो। मुमताज़, अवां असां सां गॾु ई रहिजो। अवां जेका ॻाल्हि पिया कयो त सिमनालनि ते कब्ज़ा कया विया आहिनि, सिमनालनि खे घारा हया विया आहिनि पंहिंजूं ज़मीनूं बचाइण लाइ या पंहिंजा मुफ़ाद हासिल करण लाइ, ॿियनि जूं ज़मीनूं ॿोड़ण लाइ। इहो सिलसिलो सिर्फ़ु असांखे उत्तर में नज़र न पियो अचे, इहो लाड़ में बि नज़र पियो अचे। ऐं LBOD जेको सिम नालो आहे उन में मुसलसल चाढ़ खां पोइ हाणे हुकुमरान पार्टी जे अंदरि, पीपल्स पार्टी जे अंदरि इहो इख़्तिलाफ़ थियो आहे त इहो
इन खे कट लॻाइजे, कट काथां लॻाइजे, कट 0 पॉइंट खां लॻाइजे या कट कंहिं ॿी जाइ खां लॻाइजे। त उन में अॼु पीपल्स पार्टी जी जेका लोकल क़यादत आहे अरबाब लुत्फ़ुल्ला ऐं मीर मुनव्वर टालपुर जे विच में इख़्तिलाफ़ थिया आहिनि। हाणे सिमनाले LBOD जो मसइलो छा आहे, LBOD खे कट लॻाइणु घुरिजे या न लॻाइणु घुरिजे, इहो मौक़िफ़ वठंदासीं। असांजे मिर्ज़ा साहिबु असांखे जॉइन कयो आहे, GDA जा मरकज़ी अॻवान आहिनि, बदीन मां सिंध असेंबली जा चूंडियल मेंबर आहिनि। हसन साहिबु प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। हसन साहिबु सभ खां पहिरियां त इहो ॿुधाइजो त छा LBOD जेको पाणी चाढ़ थियो आहे उनजो हाणे वाहिद हल LBOD खे कट लॻाइणु आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। वॾी बदकिस्मती आहे जो इहा नाकाम बदनीयत ऐं करप्ट हुकूमत जेकी आहे इहो हिननि जा अमालनि जंहिंजे करे अॼु सिंध लोड़े थी पई। बारिश जो पाणी कॾहिं बि असांखे कोन्हे बोड़ियो, बदीन ज़िले जी ॻाल्हि पियो कयां। पर हीअ LBOD जो निज़ाम जेको आहे मथां 6 ज़िलनि जो नौशर फिरोज़, नवाबशाह, मीरपुर ख़ास, पांगड़, टंडोला यार, इहो पाणी सॼो मेड़ींदे बदीन ज़िले मां गुज़रगाह कंदे वञी ऑब्वियसली आउटफॉल फाइनली कंदी आहे समुंड में। हाणे जॾहिं खां बारिशूं थियूं आहिनि असीं मीडिया जे ज़रिए हिते लोकली DC साहब खे सभिनी खे इहा ॻाल्हि कन्वे कई आहे कि मुसलसल हिन में चाढ़ ईंदी, तव्हां पाणी जा कुदरती गुज़रगाह जेका आहिनि उन्हनि खे बहाल कयो, उन ते एक्सकवेटर मशीन्स डिप्लॉय कयो, उते बंदि मज़बूत कयो। अंदरि जेको माण्हू आबाद आहिनि या आबादियूं ज़मींदारी बंदि थियल आहिनि उन्हनि खे क्लियर कयो ऐं रस्तो पाणी जो खोलियो। सो ये आराम सां वञी शकूर ढंढ में चर ढोरो जे थ्रू, ढोरे पुराण जे थ्रू वञी शकूर ढंढ में किरंदो ऐं पोइ हुतां खां रनफ कच्छ में वेंदो। हिननि जी नाअहली आहे ऐं बद इंतज़ामी आहे जो अॼु ॾींहुं ताईं हुन रेलिवेंट लोकेशन ते हिकिड़ी बि मशीन कोन वई आहे। हिननि कया आहिनि रुगो फोटो सेशन, वॾी वॾी गाॾियुनि में अची करे एक्सकवेटर मशीनूं हुते दौड़ायूं आहिनि जिते हुननि जो एफर्ट को पाए तकमील ते पहुची ई नथो सघे। ऐं हींअर आउं बीठो आहियां RD 295 ते LBOD जो त ऐं सॼे LBOD में हींअर तक़रीबन जेको आहे तारीख़ी चाढ़ आहे मोर देन 17 फीट नवकोट ते हींअर पाणी गुज़रे थो पियो। हाणे ही एतिरी वॾी इराज़ी आहे, एतिरी वॾी रीच आहे, इट इज़ इम्पॉसिबल टू डिफेंड बोथ साइड्स, ॿई बैंक्स LBOD जा। त सिंध गवर्नमेंट छा मनसूबो ठाहियो आहे, उहो रुगो ईस्टर्न साइड ते कमु कनि पिया, डिस्ट्रिक्ट मीरपुर ख़ास जे बंदि ते ऐं डिस्ट्रिक्ट थरपारकर जे बंदि ते। असां वटि बदीन में हिकिड़ी बि एक्सकवेटर मशीन न को हिते मोकिली आहे। हथ सां हिननि छॾे ॾिनो आहे कि भले हिते बंदि कमज़ोर थिए, भले हिन पासे टुटे, बदीन जा माण्हू लुड़नि था त भले लुड़नि ऐं ॿिए पासे ही पंहिंजी जागीरूं, पंहिंजा बाग़ात, पंहिंजा इलाइक़ा उहे ई बचाए सघनि। त आऊं हिननि खे हाकिम वक़्त खे अॼु जे यज़ीदनि खे इहो आऊं यादि ॾियारणु थो चाहियां कि तव्हांजी हिकिड़ी मनसूबाबंदी हूंदी, पर हिकिड़ी मनसूबाबंदी अलाह जी बि हूंदी ऐं अलाह जी ताक़त तव्हां खां वधीक आहे। हिते आऊं जस्ट थो पेश करणु चाहियां, सलाम थो पेश करणु चाहियां ज़िले बदीन जे माण्हुनि खे जेको मुसलसल 15 ॾींहंनि जी पंहिंजी मदद पाण जफ़ाकशी सां ॾींहुं राति हिकु करे साईं तक़रीबन 7 किलोमीटरनि जी डिघी कटनि जी भित हिननि पंहिंजे हथनि सां भरे हिते ख़ैरपुर गंबो मलकानी शरीफ़ MMD जी रीच आहे, हिते हिननि ठाहे करे इहो पाणी जो रेलो जेको हिन पासे असां पंहिंजी मदद पाण बचायो। अच्छा मिर्ज़ा साहिब, हाणे पाणी जो चाढ़ जेको आहे उहो त मुसलसल वधे थो पियो। नवकोट में जेका पुल आहे मीरपुर ख़ासि थर ऐं नवकोट खे मिलाइण वारी, उहा पिणु पाणी जे हेठां जेके फुटेज असांजा नाज़रीन ॾिसनि था पिया। त पोइ हाणे हल छा आहे अव्हां जी नज़र में हिन जो? छा कट ॾियणु घुरिजे या कट न ॾियणु घुरिजे? कट ॾियणु घुरिजे त अव्हां जी छा राय आहे? अव्हां छा था चओ त किथां कट लॻणु घुरिजे? ॾिसो, पाणी जी मंज़िल छा आहे? पाणी खे पंहिंजो घस ठाहिणो आहे समुंड ॾांहुं, साउथ पाणी खे वञिणो आहे। हुते जिते ढोरो पुराण जो फाइनल क्रॉसिंग आहे LBOD खां RD 211 छॾाइबी आहे, उहो पॉइंट आहे जेको हिनखे पाणी खे चैनलाइज़ करे खणी वञी सघे थो शकूर ढंढ में ऐं हुन खां पोइ रन ऑफ कच्छ में। उहो ई वाहिद पॉइंट आहे जेको पाणी जे डिस्पोज़ल जिते वाक़ई थी सघे थो। हुनजे अलावा ॿियो किथे बि ब्रीच या कट कयो त आरजी ढंढनि जी सूरत में माण्हुनि खे, सिंध जे मिस्किन माण्हुनि खे तमामु वॾी तकलीफ़ पवंदी, बट पाणी लामाला ॿिए के पासे कोन थो वञी सघे, वरी बि हुनखे हितां ई गुज़र करिणो आहे। त उहो ई मुंहिंजी गुज़ारिश आहे, अॼु न 15 ॾींहंनि खां पाण कोशिशि पिया कयूं कि हिन अंधी हुकूमत जी अखियूं खोलायूं
ऐं हुते हुनमें ऑब्स्ट्रक्शन्स आहिनि। मसइलो इहो आहे कि 211 खां हेठि जेको ढोरो आहे हुनमें इलाही हंधनि ते ऑब्स्ट्रक्शन्स आहिनि, मैन मेड ऑब्स्ट्रक्शन्स बि आहिनि, नेचुरल ऑब्स्ट्रक्शन्स बि आहिनि। जी त हुते हुकूमत पंहिंजी मशीनरी मूव करे, हींअर बि वक़्तु आहे, महिरबानी करे रातो राति हींअर मोबिलाइज़ कयो। मुंहिंजी गुज़ारिश आहे पाकिस्तान आर्मी खे जी कि तव्हां अचो, पंहिंजी मशीनरी मूव कयो, हिन ढोरे खे पहिरीं बहाल कयो, हुतां खां माण्हुनि खे महफ़ूज़ जाइनि ते मुंतकिल कयो, हुननि जा ढोरे जा जेका बंद आहिनि 211 डाउन स्ट्रीम हुननि खे मज़बूत कयो। ऐं उहो ई वाहिद हिकिड़ो कुदरती रस्तो आहे, गुज़रगाह आहे जितां ही पाणी निकिरी सघे थो, न त जितां बि ब्रिज पियो उहो बॉन्डिंग कंदो ऐं लामाला पानी के वरी भी अच्छा मिर्ज़ा साहब, समुद्र दाही करणो है। मिर्ज़ा साहब अव्हां के पंहिंजूं तजवीज़ूं, छाकाणि त ही को आम मामिलो न आहे, तमामु वॾो मामिलो आहे, हसास मामिलो आहे ऐं सुभाणे कंहिं ग़लति कट जे करे का वॾी तबाही अची सघे थी पई। त अव्हां तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि हुकूमत खे, या उतां जेको वज़ीर आला पंहिंजो उते नुमाइंदो मुक़ररु कयो आहे त उन ते अव्हां पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं आहिनि त इहो जेको तव्हां करियो था पिया इहो ग़लति था करियो, इन सां तबाहकारी अञा वधीक थींदियूं? बिल्कुलु तव्हां सही पिया चओ। ऐं पंहिंजी कोशिश सारो तव्हां मीडिया वारे सभिनी दोस्तनि जो, चैनलनि जो ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां जो मुस्तक़िल मुंहिंजो रायो जेको वठंदा रहिया आहियो। एंड इट इज़ अ मैटर ऑफ रिकॉर्ड कि गुज़िश्ता 15 ॾींहंनि खां इहो साॻियो ई मोस्ट लॉजिकल एंड जेको कुदरत जो हिकिड़ो निज़ाम आहे हुनखे ई साम्हूं रखंदे ऐं प्रपोज़ कंदो रहियो आहियां। बट जेको वतीरो रहियो आहे पीपल्स पार्टी जो, कि जेको बि हिननि जो पंहिंजो मतिलबु मेंबर न हुजे या ही ॿिए कंहिंजो मैंडेट ते तस्लीम करण लाइ कॾहिं तयार ई कोन हूंदा आहिनि। साईं, अॼुकल्ह जे ज़माने में टेक्नोलॉजी एतिरी एक्सेसिबल आहे, हर ॿार वटि टच फोन आहे, हुन ते तव्हांजे गूगल मैप्स ते तव्हां ॾिसी सघो था नॉर्थ साइड किथे, साउथ साइड किथे, तव्हां ज़मीन जा लेवल्स हुन ते फ्री ऑफ चार्ज पंहिंजे फोन ते तव्हां चेक करे सघो था। को वॾी हिन में हाणे फारसी कोन्हे, 2011 वारी बोर्ड में टेक्नोलॉजी एतिरी एडवांस्ड कोन हुई, हाणे त हर शइ साम्हूं पई आहे, हर को पाण चेक करे सघे थो। एतिरा वसाइल, एतिरी मशीनरी हुजण जे बावजूद बि इहो हाल आहे। बदकिस्मत इहो आहे कि जॾहिं असीं पंहिंजे फ़ैसिलनि जी वाघ हेॾे नालाइक़ ऐं नाअहल माण्हुनि में तव्हां फोकल पर्सन जो ज़िक्र कयो, फोकल पर्सन खे पाण छा इहा सूरत हाल ॾिसण में नथी अचे, उहो हिते सरज़मीन ते मौजूदु कोन्हे। त कुझु हिकु लॉजिक जे आधार ते आउं ॻाल्हियूं पियो कयां, बट इहा लॉजिक अलाए छो हिननि खे कोन थो ॾिसण में अचे। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा ममता, हाणे इहो ॿुधाइजो त छा अव्हां सम्झो था पिया त जेका दरियाई ॿोॾि अचे थी पई त हिकु दफ़ो ॿीहर को कट लॻाइण वारो सिलसिलो उत्तर में बि थी सघे थो? असां 2010 वारी ॿोॾि में ॾिठोसीं त ग़लति कट लॻाइण जे करे अधु सिंध त हुन ग़लति कट ॿोड़ी हुई, त हिन दफ़े ॿीहर अव्हांखे का अहिड़ी सूरत हाल नज़र अचे थी पई त हिन जूं नियतूं त का ग़लति कट लॻाइजे, पंहिंजूं ज़मीनूं बचाइजनि, इन केस अगरि पाणी इन्हनि खां आउट ऑफ कंट्रोल थिए थो? जी मुमताज़। अच्छा, मूंखां तव्हां सवाल कयो? जी जी जी, मां जी उत्तर में अव्हांखे सूरत हाल नज़र अचे थी पई? 2010 में मुंहिंजो सुवाल हो त 2010 में बि ईअं ई हिननि ग़लति कट आयो हो ऐं उनखां पोइ अधु सिंध हुन ग़लति कट ॿोड़ियो हो, त हींअर अगरि पाणी आउट ऑफ कंट्रोल थिए थो इन केस त पोइ छा इन जूं नियतूं इहे आहिनि छा? पाणी त हाणे कट जी नौबत आहे कोन, छो त पाणी जो जेको जेतिरो अमाउंट अॼु पाण असेस कयूं पिया उहो जेको मौजूदु आहे, जेको फ्लोज़ आहिनि उहे फ्लोज़ आहिनि 7 लख ताईं। 7 लख मां जेकॾहिं असीं एक्सपेक्ट कयूं त अॼु वारी तारीख़ जा, सुभाणे अञा वधणा आहिनि, परीं वधणा आहिनि, त सखर बैराज, गुडू बैराज जेको आहे 6.5 ऐं माना हाई टू वेरी हाई फ्लड जेको आहे मथां दर्जे वारो बोर्ड रिसीव कंदो, इहे कट जी नौबत इहे कोन ॾींदा, छो त इहो पाणी सिंधु दरिया रिसीव करे वेंदो। पर हाणे जेकी विजिलेंस आहे उहा घटि नज़र पई अचे न, विजिलेंस कोन पई नज़र अचे, इन जे करे होशियारी इहा वठणी आहे त जेके पिन पॉइंट्स आहिनि, जेके अॼु जी ॻाल्हि कयूं, अॼु जेको पाणी वधे पियो या हाणे जेको बीठो आहे, हाणे हिते सखर शहर जे कुरेशी ॻोठ वारे पासे खां 0 पॉइंट आहे हिकिड़ी, माना करव आहे बेगारी वटि, हाणे करव वटि माण्हुनि पाण पतरूं ॾेई उन में मिटी विझी पाण भरियो आहे जी, आपाशी अमले उहो उते कमु न कयो आहे। इहे शयूं हूंदियूं न, इहे जेकॾहिं हिते हाणे बरसाति जो जेकॾहिं ॿियो स्पेल अची वञे, पाणी बि जेको आहे हिते वरी लख ॿियो वधी वञे त इहो त पोइ त बसि अलाह जे आसरे आहियूं, पहिरें स्पेल में बि हुनजे ऐं हींअर फुलरा वारे पासे आहे साॻियो एसएम बंदि थिया, काफ़ी जॻह ते जीअं पाण एफपी पाण लाइ चवंदा रहिया। जी जी जी, सो ही लवाइण वारो कमु घणो पिया कनि। ठीकु आहे। अच्छा मुमताज़, अॼु वज़ीर आज़म जो दौरो हुयो उत्तर सिंध में, 2 शहरनि में, सखर ऐं
शिकारपुर में अवां ॾिठो पिए त तबाही आहे, वज़ीर आज़म पाण बि ॾिठी आहे त तमामु वॾी तबाही आहे। असांजूं तबाही खां पोइ उमेदूं कहिड़ियूं हुयूं ऐं वज़ीर आज़म उते ऐलान कहिड़ा कया आहिनि? वज़ीर आज़म जेके ऐलान कया आहिनि उहे बुनियादी तौर ते ॾिठो वञे त उन्हनि ऐलाननि में सरकार जे लाइ त ख़ुशख़बरी आहे, कामोरनि लाइ ख़ुशख़बरी आहे त उन 15 अरब ॾिना आहिनि जी। 15 अरब उहे कीअं वफ़ाक़ जा, हाणे इहो वरी ख़ुदि सवाल हूंदो उहे ऐलान में जेके उन मुख़्तलिफ़ शयूं ऐलान कयूं उहे उनमें कटौती कंदा। जीअं उन्हनि चयो 15 लख असां मच्छरदानियूं ॾींदासीं ऐं जेको आहे 80 टन खनि पाणी जेको आहे उहो साफ़ पाणी फराहम कंदासूं, NDA में खाधो फराहम कंदी जी। 15 अरब ही 4 ऐलान कयूं। हाणे चइनी शयुनि मां हाणे ख़बर न आहे त इहे उन मां कटौती कंदा या जेको आहे रोक ॾींदा 15 अरब अलॻि सां, ऐं उहे 15 अरब कीअं जारी थींदा कॾहिं, इहो थियो हिकिड़ो ऐलान जंहिंमें रिहेबिलिटेशन थींदी या कुझु ॿियो मामिलो। पर असुल जेको मामिलो हो जेको न वज़ीर आज़म उथारियो न सिंध हुकूमत उथारियो त भई जेको पाणी आहे उहो कढंदो कीअं? बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। इहो मामिलो वज़ीर आज़म ॾाढो कंहिं न उथारियो जेको सभिनी खां ख़ुदि जेका NDA में आहे, ख़ुदि NDA में हिन वक़्तु ताईं असांखे का तमामु वॾी मुतहरिक थींदे सिंध में नज़र कोन आई आहे। इहो कोन खां सवाल उठंदो त एॾी वॾी तबाही जे बावजूदि NDA में को वॾो तहरुक न वठी सघी आहे। सवाल थोड़ो इंटरप्ट थियो। सवाल इहो त ख़ुदि NDA में ते ख़ुदि सवाल आहे न त एॾी वॾी तबाही में किथे बि NDA में को तहरुक थींदे, NDA में तहरुक थींदे सिंध में न ॾिठो आहे त हुन पंहिंजूं कोई ऑपरेशन्स कयूं हुजनि, हुन पंहिंजे माण्हुनि खे को वॾो रिलीफ ॾेई सघी आहे। हिकु त कॉल लेट कई वई, ॿियो हिन वक़्तु ताईं को ख़ासि रिपोर्ट न पियो थिए NDA जे बारे में। जी बिल्कुलु, रिलीफ जे हवाले सां ज़ाहिर आहे ही जेके विज़िट आहिनि उहे जॾहिं वज़ीर आज़म अञा इनसाइड हिकिड़ी आहे त जॾहिं हिकिड़े कॉम्प्रिहेंसिव स्कूल में उनखे वठी विया, वज़ीर आज़म उते हिकिड़ी औरतुनि सां मिलायूं, पर हाणे उन औरतुनि जा उन्हनि जेके फुटेज आहिनि उहे जेतोणीकि म्यूट करे छॾिया, पर उते जेके औरतूं हिननि खे चयो त बाबा तव्हांजो रुॻो पंजाब में ख़ैर थियो आहे, असांजे सिंध ॾे ख़ैर न थियो आहे, तव्हां असांखे जेको आहे आया आहियो भलो, पर असांखे न घर न असांखे हाणे खाधो पीतो सही थो मिले ऐं असांजी हिते असां केसि ताईं रही सघंदासीं, इहो तव्हां प्लान असांखे छो नथा ॾियो त असां वापसि पंहिंजे घरनि में वञी सघंदासीं या न, असांजा रस्ता बहाल थी सघंदा या न। इंफ्रास्ट्रक्चर वॾे पैमाने ते एड्रेस कयो वियो इंफ्रास्ट्रक्चर जो, इंफ्रास्ट्रक्चर तमामु घणो डैमेज थियो आहे जी, पर उनजी बहाली जो कंहिं बि तरह जो उते प्लान न ज़िक्र कयो वियो या बहाली कीअं थींदी, केतिरे वक़्त में थींदी, हिन जा जेके फाइनेंशियल फिजिबिलिटीज़ कीअं हूंदियूं या जेको फॉरेन उन फॉरेन एड के विर्छ जेको आहे उहा कीअं थींदी, उहा इन मुतासिर माण्हुनि ॾे वेंदी या हुकूमतुनि जे खज़ाननि में इहे जमा करे वरी इहे साॻियूं कटौतियूं उतां कयूं वेंदियूं, शयूं मुंहिंजे वक़्तु हली ओपन थी वञनि, इहे सही दुरुस्त माना में थियनि। असां रुॻो तनक़ीद इन करे कयूं था त माण्हुनि खे रिलीफ मिले ऐं थी सघे थो असांजी का ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में अचे, पर फ़िलहाल शयूं मुंझल आहिनि, मुबहम आहिनि। ठीकु आहे। अच्छा फता शेख इहो ॿुधाइजो त हाणे बरसाति ख़तम थी चुकी आहे, सिज निकिरी वियो आहे, दादू जो पाणी निकितो आहे सखर जीअं खैरपुर जीअं, या खैरपुर ऐं सखर जीअं पाणी जेको आहे उहो जीअं जो तीअं आहे, जीअं ॿियनि शहरनि में पाणी जेको आहे उहो तलाउ जो शक्ल अख़्तियार करे विया आहिनि, ईअं ई दादू जो पाणी बि जीअं जो तीअं आहे? जी असल बरसाति जो जेको पाणी आहे उहो दादू शहर जे बस स्टॉप, न्यू बस स्टॉप सां गॾोगॾु हाउसिंग सोसाइटी, मखपुर, फरहान कॉलोनी, मारवी कॉलोनी, ज़ुल्फकाराबाद समेत दादू जी जेके 15 खां 20 कॉलोनियूं आहिनि ऐं न्यू बस स्टॉप शहर जो मुख्य माना हिसो आहे, जिते हिन वक़्तु बि जेको आहे पाणी जेको आहे पाणी जी सतह 2 खां 2.5 फुट जी सतह ते पाणी उते शहर में बीठल आहे, जंहिं सबबु रोड रस्ता घिटियूं इहे सभु जेकी आहिनि उहे पाणी हेठि आहिनि ऐं पाणी जेको आहे न्यू बस स्टॉप वटि दुकाननि में काए पियो आहे। दुकानदारनि पारां पंहिंजा दुकान ऐं कारोबार बचाइण लाइ उन्हनि खे मिटी या पाचका भरे माना जेको आहे दर उन्हनि जा बंदि कया आहिनि त जीअं पाणी जेको आहे अंदरि दुकाननि में दाख़िल न थी सघे। अहिड़ी तरह सां हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त म्युनिसिपल इंतिज़ामिया असांखे किथे बि दादू शहर मां पाणी निकाल करण वारे अमल में नज़र नथी अचे ऐं उल्टो जेको जेके जिन रोड रस्तनि तां पाणी निकिरी चुको हुयो, गुज़री वियो हुयो, उन्हनि रोड रस्तनि ते ॿीहर जेकी आहिनि गटर ऐं नाला उथली पिया आहिनि, जंहिंजे करे ड्रेनेज जो पाणी वरी
उन मां तव्हांखे ॿुधायां त दादू शहर जो मुख्य कचहरी रोड आहे, जगताबाद आहे, सनीमा चौक आहे, न्यू चौक आहे। हिते हिन वक़्तु गटरनि जो पाणी जेको आहे उहो उबतो पियो वहे, जेको पाणी रोड रस्तनि ते बीहंदो पियो वञे। अहिड़ी तरह सां दादूअ जी बाज़ार आहे, उन में पाणी बीठल आहे। ऐं गॾोगॾु जेके मां तव्हांखे ॿुधायां दादूअ जे पस गिरदाई में बरसाति जो पाणी जेको आहे उहो बि तमामु घणो वधी वियो आहे ऐं ॻोठनि खे पाणी घेरे में आणे छॾियो आहे। शहीद मखदूम बिलावल थाणे जे भरिसां दादू लाड़काणो रोड खे जेको आहे पाणी ओवरटॉप कयो आहे, पर ओवरटॉप वारो पाणी जेको आहे एतिरी वॾी सतह ते न आहे, उहो कुझु इंचनि जी सतह ते आहे, पर ओवरटॉप कयो आहे इंडस हाईवे खे पाणी। अहिड़ी तरह सां ॻोठ जेकी आहिनि उहे बि माना पाणीअ जे घेरे में आयल आहिनि। माण्हू अझा आहिनि जेके उहे झुरी पिया आहिनि ऐं माण्हुनि जे घरनि जूं छितियूं वेही वियूं आहिनि, इलाही जॻहियूं वेही वियूं आहिनि। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधायां त मेहड़ ऐं खैरपुर नातन शाह दादू ज़िले जा ॿ अहम तालुका आहिनि जिते सिम नालनि माना जेका आहिनि उहा वॾी तबाही मचाई आहे। सिम नालनि जो पाणी जेको आहे इंडस हाईवे खे माना इंडस हाईवे खे क्रॉस कयो आहे, इंडस हाईवे जे मथां पियो पाणी गुज़रे ऐं गॾोगॾु जो मेहड़ शहर खे चौ तरफ़ पाणी घेरे चुको आहे। ऐं इहो पाणी ॿुधाए थो वञे त इहो पाणी सिम नालनि जो आहे, जंहिं मेहड़ ऐं खैरपुर नातन शाह में हिन वक़्तु ताणी तबाही आंदी आहे, उहा सिम नालनि जे माना पाणी तबाही आंदी आहे। जी भाउ ठीक है। अच्छा मुमताज़, सखर जो असांखे हवाले ॾियो त सखर में सिजु निकिरी चुको आहे, बरसाति ख़तमु थी वई आहे, गुज़िरे 2 ॾींहंनि में बरसाति कोन थी आहे, पाणी जी छा सूरत हाल आहे? जी हाणे इहो थियो आहे त सखर जी जेकी मुख्य मर्कज़ आहे घंटाघर जी, उन मां पाणी तक़रीबन निकिरी वियो आहे। उनजे जेको घंटाघर वारो इलाइक़ो आहे, बाक़ी मेराण मर्कज़ जे अंदरि थोरो पाणी घिटनि में जेको बाद वारो जेको आफ्टर इफेक्ट्स वारो पाणी आहे उहो बीठो आहे, पर जेको वॾो पाणी हो उहो तक़रीबन हुन मां निकिरी वियो आहे। बाक़ी जेके रहायशी इलाइक़ा आहिनि, नओं ॻोठ, माका ॻोठ, नओं पिंड या ख़ासि तौर ते पुराणो सखर आहे जेको शालीमार वारो इलाइक़े खां वेंदे वसपुर आहे, इन पासे पाणी अञा गोॾे जेतिरो लॻभॻि मौजूदु आहे। पाणी कढण में ओतिरी जेको आहे वर्जस्ती न ॾेखारी वई आहे जीअं जेकॾहिं इहो चाहे न त इहो जल्दी निकिरी पिए सघियो, पर पाणी अञा ताईं सखर जे इन हिकिड़े पासे न मौजूदु आहे। कुझु पाणी ही माण्हुनि जी ज़ाती कोशिशुनि सां ऐं कुझु वरी जेको आहे म्यूनिसिपल ऐं ज़िले इंतिज़ामिया ऐं जेको आहे कमिश्नर जी कोशिशुनि सां सखर मां निकिरी चुको आहे। बेराज कॉलोनी में घणो बीठो ज़ाहिर आहे, उते सभु ऑफिसर उते रहंदा आहिनि, उते त एमरजेंसी बुनियादनि ते पंहिंजो पाणी उन्हनि 3 तरफ़नि खां कढाए वरितो आहे। ऐं ईअं ई बंदर रोड ते जेको आहे पंपिंग स्टेशन हुई, हिकिड़ी वरी इतफ़ाक़ इहो थियो त अॼु हुन में पाणी जी लेवल दरिया जी वधी त उहो वरी हुन में रिवर्सल थियो पाणी, त पर वरी उहो पंप जेको आहे थोरो मथे करे वरी उतां बहाली जो उन्हनि कमु शुरू कयो आहे। सो अञा ताईं पाणी सखर जे कुझु इलाइक़नि में मौजूदु आहे, पर हाणे घटिजणु शुरू थी वियो आहे। अॼु उस निकिती आहे त हुन खां पोइ कंहिं हद ताईं जेको आहे बहितरी वारो सुख जो साह माण्हू खणणु शुरू कयो आहे। वॾी महिरबानी मुमताज़ बुखारी साहब, फताह शेख साहब, हसनैन मिर्ज़ा साहब, मां 3 मौज़ूद महिमान जी वॾी महिरबानी। सखर में पाणी कढणु, बरसाती पाणी निकिरणु शुरू थियो आहे। उमेद था करियूं त बाक़ी सिंध में बि हुकुमराननि खे होश ईंदो ऐं बाक़ी सिंध जो में हिकु तलाउ जो शिकल ॾींदड़ पाणी आहे उहो पाणी निकिरंदो ऐं अवाम जेको आहे उहो अवाम जूं तकलीफ़ूं, अवाम जूं परेशानियूं जेके आहिनि उहे घटि थींदियूं। प्रोग्राम जो हिते वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पइजे। असद मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।